पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 77 योम आज़ादी ते जारी कयल पैगाम में समूरन पाकिस्तानियुनि खे जश्न आज़ादी जूं वाधायूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में जमहूरियत आइन ऐं बराबरीअ जे बुनियादी उसूलनि ते अमल खे यकीनी बणाए वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त 1973 जो आइन आज़ादी जे तहरीक जे जज़्बे जो मज़हर आहे। 1973 जो आइन मुल्क जे मुस्तक़बिल लाइ मुतफ़िक़ा लाहे अमल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त पीपल्स पार्टी जमहूरियत खे मज़बूत करे मुल्क जी तरक़ी ऐं इतिहाद खे अॻिते वधाइण लाइ पुरज़म आहे। हुन चयो त जश्न आज़ादी जे मौक़े ते पंहिंजे बुज़ुर्गनि जे क़ुर्बाननि खे भरपूर भेटा पेश कयूं था। असां उन्हनि बुज़ुर्गनि खे सलाम पेश कयूं था जिन असांजी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारीअ लाइ जिदोजहद कई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु जो ॾिहाड़ो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिनाह जे दानिश ऐं जमहूरी नज़रिये जी अक्कासी करण जो ॾींहुं आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु ललकारुनि खे मुंहुं ॾियण ऐं पंहिंजे माज़ीअ मां सिखण जो ॾींहुं आहे जॾहिं त असांजे मुल्क जो आइन जमहूरियत पसंद अॻुवाण क़ाइमु कयो हो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन वधीक चयो त ॾिसण जी ज़रूरत आहे त उन बावजूदि छो असांजे मुल्क खे आमराणी हुकुमरानीअ जे दौरनि खे मुंहुं ॾियणो पियो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ वधीक चयो त आमराणे दौर जी हुकुमरानी बुनियादी आज़ादी ऐं हक़नि खे कमज़ोर कयो जॾहिं त पीपल्स पार्टी पंहिंजे बानीअ जे उसूलनि ऐं फ़लसफ़े ते क़ाइमु आहे। हुन चयो त क़ाइदे आवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो नज़रियो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो फ़लसफ़ो असां लाइ मशाल राह आहे। सदर आसिफ़ अली ज़रदारीअ जी मफ़ाहमत ऐं क़ौमी इतिहाद जो ॿियनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ उमेद ऐं ताक़त आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त पीपल्स पार्टी दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग जारी रखंदी क़ौम खे महांगाई बेरोज़गारी ऐं ग़ुर्बत जे धुॿण मां कढण लाइ पुरज़म आहे। हुन चयो त अचो त हिकु क़ौम बणिजी मुतहद थी वञूं ऐं गॾियल क़दरुनि ते क़ाइमु रहूं। अचो त सभु रंडकूं हटाए पाकिस्तान जे रोशन मुस्तक़बिल लाइ मुतहद थी जाखोड़ करियूं। अॼु समूरा पाकिस्तानी आज़ादी जमहूरियत ऐं इतिहाद जी पासदारीअ जो अज़म वरजाइनि।